अस्सलाम वालेकुम। मैं सिद्दीक मिठू अरबाब आला। मौजू कहानी। कहाणीअ जो नालो डप ऐं ञुञ। डप जानी माली नुक़सान घाटो थियणु, शराब भउ ख़ौफ़। ञुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियणु, ढ भलाई उमेद। जुञ सिराब। पान नंबर 60। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन जी उम्र 240 साल थी हुई। 240 साल हुई थी। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे विच में 500 सालनि जो फ़ासिलो गुज़रियो हुयो। मनक़ूल आहे त जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन जी उम्र मुडर ताईं पहुती त ईअं ॾियो हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम हज़रत मलकुल मौत आयो, चयो कलीमुल्लाह अस्सलाम वालेकुम। हज़रत मूसा अलैहिस्सलाम वैलेकुम सलाम चयो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो तूं केरु आहीं? हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम चयो मलकुल मौत आहियां। ईअं हज़रत मूसा अलैहिस्सलाम पुछियो छाजे लाइ आयो आहीं? हज़रत इज़राइल मलकुल मौत चयो उन करे जो तुंहिंजी रूह कब्ज़ करियां। ईअं ॾियो हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो किथां रूह कब्ज़ कॾहिं? मलकुल मौत चयो तुंहिंजे मुंहं मां। हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो उन मुंहं सां त आऊं परवरदिगार सां त गुफ़्तगू कई, मूं त परवरदिगार सां गुफ़्तगू कई आहे। ईअं चयो हज़रत इज़राइल मलकुल मौत चयो त पोइ तुंहिंजे हथनि मां। ईअं चयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो उन्हनि हथनि सां त मूं तोरे त आहे खयो। हज़रत इज़राइल मलकुल मौत चयो त तुंहिंजे पेरनि खां। हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन्हनि पेरनि सां हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो इन्हनि पेरनि सां त आऊं तूर सीना जबल ते वेंदो हुउसि ऐं पंहिंजे ख़ुदा सां मुनाजात कंदो हुउसि। ईअं चयो हज़रत इज़राइल मलकुल मौत चयो तव्हांजे अखियुनि मां कब्ज़ कंदुसि। ईअं चयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो उन्हनि अखियुनि सां त हमेशह उमेद सां गॾु पंहिंजे परवरदिगार जे रहमत जे तरफ़ निगाह कई। ईअं चयो मूं उमेद सां गॾु। हज़रत मूसा चयो उन्हनि अखियुनि सां त हमेशह मूं उमेद सां गॾु पंहिंजे परवरदिगार जे रहमत जे तरफ़ निगाह कई। ईअं चयो हज़रत इज़राइल मलकुल मौत चयो त तव्हांजे कननि मां। हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो इन्हनि कननि मां त आऊं पंहिंजे परवरदिगार जो कलाम ॿुधंदो हुउसि। ईअं चयो उन वक़्तु ख़ुदा अल्लाह रब्बुल आलमीन हज़रत इज़राइल मलकुल मौत खे वही कई, चयो त हज़रत मूसा जिन जी रूह कब्ज़ न कर जॾहिं पाण ख़ुदि ख़्वाहिश न करे। ईअं ॾियो हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम वापसि थियो ऐं उन खां पोइ घणी मुदत ताईं हज़रत मूसा अलैहिस्सलाम ज़िंदा रहियो। वरी कॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम हज़रत यूशुअ जिन खे तलब कयो ऐं उनखे वसियत कई ऐं उनखे पंहिंजो वसी करार ॾिनो। उनखे हुकुम ॾिनो ऐं वसियत खे या हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी दुनिया खां वञण जो पोशीदा रखे। ईअं ॾियो ऐं हुकुम ॾिनो त हज़रत यूशुअ अलैहिस्सलाम पंहिंजी उमिरि मुदत ख़तमु थियण बैदि कंहिं ॿिए खे ख़ुदा जे वसियत हज़रत मुदत ख़तमु थियण बैदि कंहिं ॿिए खे जंहिंजी ख़ुदा वसियत करे ऐं हुकुम ॾिनो त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजी उमिरि मुदत ख़तमु थियण बैदि कंहिं ॿिए जी जंहिंजी ख़ुदा वसियत करे। ईअं ॾियो इहो फ़रमाए हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम मां ग़ाइबु थी वियो। देश कामनि खे चयो किताबनि में ईअं लिखियलु आहे। ईअं ॾियो बयानु था कनि किन माण्हुनि जो कौल आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन जो पहिरियों ख़लीफ़ो हज़रत यूसुफ बिन नून हुयो। उन खां पोइ ॿियो ख़लीफ़ो हज़रत कालिब अलैहिस्सलाम बिन योकन आयो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो पहिरियों ख़लीफ़ो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम बिन नून हुयो। उन खां पोइ ॿियो ख़लीफ़ो हज़रत कालिब अलैहिस्सलाम बिन योकन आयो। उन खां पोइ टियों ख़लीफ़ो हज़रत हज़कील अलैहिस्सलाम हुयो। उनखे इब्न अजूज़ बि चवंदा हुआ। ईअं ॾियो
किन जो कोल आहे त हज़रत हज़कील अलैहिस्सलाम ई ज़ूल्किफ़िल आहे। ज़ूल्किफ़िल उन करे चवंदा आहिनि त उन 70 पैगंबरनि जी ज़मानत ऐं कफ़ालत कई ऐं उन्हनि खे कत्ल खां बचायो ऐं उन्हनि खे रिहाई ॾियई। उन चयो तव्हां माण्हू आज़ादु आहियो, हलिया वञो। अहिड़ी तरह पैगंबरनि नबीअनि रसूलनि जो इहो सिलसिलो अची हज़रत इमरान ऐं उन जी घरवारी हज़रत हिना ताईं पहुतो। हज़रत इमरान ऐं उन जे घरवारी हज़रत हिना जी धीउ थी, उन जो नालो हज़रत मरियम रखियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो पीउ इमरान उन खां अलावा आहे। हीअ हज़रत इमरान हज़रत मासान जिन जो फ़र्ज़ंद हुयो ऐं उन्हनि जी धीउ हज़रत मरियम उन जो नालो रखियाऊं। हज़रत मरियम जिन जो फ़र्ज़ंद हज़रत ईसा अलैहिस्सलाम जिन हुयो। अहिड़ी तरह पैगंबरनि नबियनि रसूलनि जो इहो सिलसिलो अची हज़रत ईसा अलैहिस्सलाम जिन ताईं पहुतो।